इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थिया। इन जे करे जेकॾहिं इन महीने के गम जो महीनो समझो वञे ऐं इन महीने जे अंदर काई तकरीब न कई वञे, का शादी न कई वञे, का खुशी जी कोई अड़ी एक्टिविटी न कई वञे, तो याद रखो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा 1,24,000 हुया। ऐं साल जे अंदर ॾींहं घणा आहिनि? 360 या 65। सहाबी 1,24,000। तो साल जे हर ॾींहं जे अंदर कोई न कोई सहाबी ज़रूर शहीद थियो आहे। तो इन एतबार से तो असांखे समूरो साल शादी न करण घुर्जे, का खुशी जी तकरीब न करण घुर्जे। सॼो साल असांखे खीरु न पीअण घुर्जे। समूरा साल जा ॾींहं, समूरा महीना इन एतबार से गम जा महीना, छो त हर ॾींहं जे अंदर को न को सहाबी ज़रूर शहीद थियो हूंदो। ऐं जेकॾहिं इन महीने के हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जे करे गम जो महीनो करार ॾेई काई खुशी जी शइ न कजे, काई खुशी जी तकरीब न कजे, त पोइ इन खां वधीक दुख वारो ॾींहुं उहो हुयो जंहिं ॾींहुं हिन दुनिया मां काइनात जो पैगंबर पर्दो फरमाए वियो। उन खां वधीक को दुख जो ॾींहुं हूंदो? ऐं बाज़ जाहिल उन महीने में ईद कंदा आहिनि जेकी शरीयत में साबित न आहे। हाँ, ग़लत फहमी असांखे तॾहिं थींदी आहे त हिन महीने में शादी न कजे, शादी करण के ऐब समझूं था। वजह छा है? वजह इहा आहे त असांजे हिन ज़माने में शादी जो तसव्वुर मटिजी वियो आहे। इन करे अजीब लॻंदो आहे त शादी मुहर्रम में, छो त शादी जो जेको कॉन्सेप्ट आहे असां उहो तब्दील करे छॾियो आहे। इस्लाम में शादी छाखे चइबो आहे ऐं असांजे रवाज में शादी कीअं आहे, ये पाण में काफ़ी मुख़्तलिफ़ आहिनि। इन करे हिन ज़माने में जॾहिं को मुहर्रम में शादी कंदो त हर हिक खे अजीब लॻंदो त शादी थो करे, वॾो ज़ालिम आहे। इस्लाम में शादी जो मतिलबु निकाह आहे, बाक़ी पंहिंजी ताक़त के मुताबिक हल्को फुल्को वलीमो है। असां वटि निकाह का वधीक दोहल दमामन के तरजीह आहे। जेकॾहिं शादी सां मुराद ये शोर शराब आहिनि, नाच गानो आहे, दोहल दमामा आहिनि, त इहा शादी न मुहर्रम में जाइज़ आहे न कंहिं ॿिए ॾिहाड़े में जाइज़। कई महीने में इहा शादी जाइज़ न आहे जेकी असांजे रवाज में शामिल आहे। अहिड़ी शादी मुहर्रम में सही ना है। तव्हांखे शादी करणी आहे त इस्लामी तरीक़े सां शादी, जंहिंमें निकाह जो प्रॉपर तरीक़ो हुजे। निकाह जी मजलिस मस्जिद में मुनाक़िद कई वञे। हाणे कुछ अर्सो अॻ में हिकु जॻह ते मां निकाह पढ़ायो, उतां किथे 50-60 माण्हू वेठा हुया। त उन चयो त सही निकाह पढ़ायो। मां चयो निकाह मां इन शर्त ते पढ़ाईंदुसि त मस्जिद में वेही निकाह थींदो। छो त तूं नओं मौलवी आयो आहे, असां सॼी ज़िंदगी निकाह पढ़िया आहिनि, हिते पढ़ंदासीं। त मां चयो शरीयत में जेको तरीक़ेकार आहे, जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे, उहो मस्जिद में निकाह आहे। हलो मस्जिद में निकाह पढ़ूं था। त वरी हिकिड़े शख़्स चयो त मौलवी साहब मस्जिद में सही ना है, को पाक आ को पलीत आ। यानी निकाह जहिड़ी मुक़द्दस मजलिस में शरीक थियण जेके आया आहिनि उन्हनि में नापाक माण्हू बि आहिनि, पलीत माण्हू बि आहिनि, जंहिंखे गुसल ऐं तहारत जी ख़बर न आहे। त इहा असांजी जहालत आहे। निकाह जो नक्शो असां मटाए छॾियो आहे। मुहर्रम हुजे या रमज़ानुल मुबारक हुजे या रबीउल अव्वल हुजे, कोई भी महीनो हुजे, जेकॾहिं निकाह शरीयत जे मुताबिक आहे त उन महीने में जाइज़ आहे।
हर महीने में जाए।